सिंधु दर्शन, सिंधु दर्शन। गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. This program is co-sponsored by Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। न्यारो प्यारो ऐं अखियुनि खे राहत पहुचाइण वारो सिंधियुनि जे नए साल यानी कि चेटी चंड जो ही नज़ारो सिधो तव्हां वटि पहुतो आहे मलेशिया सां, जिते सिंधी एसोसिएशन ऑफ मलेशिया जे प्रेसिडेंट श्री दत्तुक शाह लालचंद रानाई जी पंहिंजे दोस्तनि यारनि रिश्तेदारनि सां गॾु नची टुपी करे गाए वजाए करे रहिया आहिनि इहो आयोजन। ऐं हिते शिरकत करण वारा मुख्य महिमान हुआ सुनील वासवानी जी, जितेंद्र उबराणी जी, लाल शेवनदास जी, दतिन अनीता रानाई जी, रमेश पुरुषोत्तम जी, शम्मी रानाई जी, बिमल वासवानी जी ऐं अंकित वासवानी जी। ऐं सिंधु दर्शन जो शुक्रिया आहे दत्तुक शाह लालचंद रानाई जी खे, जिन्हनि हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी पहुचायो, तॾहिं त तव्हां ॾिसी रहिया आहियो। झूलन के जेको अर्ज़ करे उन्हनि जो बेड़ो पार आ, भागन वारन खे मिलंदो आहे ये चेटी चंड जो त्योहार आ। हलू त शिरडी साईं बाबा जी पावन नगरी जे पासे में वसियल श्रीरामपुर शहर में, जिते साईं झूलेलाल जी जो जन्मोत्सव श्री झूलेलाल विकास मंडल ऐं झूलेलाल चालीहो उत्सव कमेटी श्रीरामपुर पारां झूलेलाल मंदिर में वॾी धूमधाम सां मनायो वियो। मुंहिंजो हीणो ॾिसी ही हाल लाल दया करणी थी, लाल दया करणी थी। मुंहिंजो हीणो ॾिसी ही हाल लाल दया करणी थी, लाल दया करणी थी। तो कना है लिखियल का गाल लाल दया करणी थी। मुंहिंजो हीणो ॾिसी ही हाल लाल दया करणी थी, लाल दया करणी थी। चेटीचंड जे ॾींहुं भक्तनि पारां महाआरती जो आयोजन थियो। उन खां पोइ शरबत प्रसाद ऐं लेडीज जो सत्संग बि थियो, जंहिंमें सिंधी समाज जा घणानी भेनरूं सत्संग में भाग वरितो। सत्संग खां पोइ झूलेलाल जीअ जी झांकीअ जी फेरी कढी वई। उन सां गॾु बहिराणा साहिब जीअ जो आयोजन कयो वियो। चेटीचंड जे हिन मौक़े ते सिंधी समाज पारां भंडारे जो बि आयोजन कयो वियो। हिन उत्सव में मुख्य रूप सां उपस्थिति ॾियण वारनि में हुआ अशोक भागवानी, संतोष बत्रा, प्रताप राय ऐं आशीष भटेजा, मोहन ऐं जवाहरलाल कुकरेजा, बंसी फेरवानी, राजेश वलेचा, जय किशन ऐं भजनलाल तलरेजा, प्रकाश चुग ऐं गिरधारीलाल अचराजी। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जे शहदाई मनोज भागवानी जी। साथियों, असीं सिंधी हुजूं दुनिया जे कंहिं बि कोने में, पर सिंधियत रहंदी असांजी अखंड। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो धूमधाम सां मनायल नओं साल यानी कि चेटी चंड। जी हाँ, पेशे नज़र आहे टोरंटो कैनेडा जे गुरु मंदिर में मनायल चेटी चंड जी हीअ यादगार शाम, जिते पवित्र बहिराणा साहिब जी यात्रा सां गॾु सिंधी भजन कीर्तन जो बि कयो वियो आयोजन। चारो चराग तुझा बरन हमेशा, चारो चराग तुझा बरन हमेशा। आया बना झूलेलाल
साथियों 400 खां बि मथे अचण वारे भक्तनि जी मौजूदगी में, जंहिंमें मुख्य हुआ शेर मोटवानी जी, जगदीश बजाज जी, नानक लखानी जी, पंडित रमाशंकर जी, विनोद कर्ण जी ऐं विष्णु गौर जी भक्ति जी शक्ति जो अहिड़ो त नायाब नज़रानो पेश कयो कि मज़ो अची वियो। ऐं शुक्रिया आहे अजीत दुधानी जीअ जो बि, जिन्हनि हिन ख़ूबसूरत फोटोग्राफी ऐं वीडियोग्राफी जे द्वारा पंहिंजी कला ॾेखारे करे हिन इवेंट खे कैमरे में कैप्चर कयो ऐं हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी पहुचायो। झूलेलाल जीअ जो जन्मोत्सव चेटीचंड जी रूप में सॼे विश्व में मनायो वेंदो आहे, जंहिंजी झलकियूं तव्हां सिंधु दर्शन में ॾिसंदा रहंदा आहियो। अहिड़ो ई चेटीचंड वेझराई में मुंबई जे कांदिवली इलाइक़े मां वी सिंधी संस्था पारां मनायो वियो, जंहिंमें वी सिंधी संस्था पारां अलॻि अलॻि क्षेत्रनि मां पंहिंजो पंहिंजो नालो कमाइण वारा सिंधियुनि खे गॾु कयो वियो। सिंधी यूथ फेडरेशन के अध्यक्ष परेश नागपाल जी, युवा गायक मोहित बुधवानी जी, गोपाल वाधवा जी, लायन अमर मंजाल जी, समाज सेवक चंदा वीरानी जी पंहिंजी पंहिंजी उपस्थिति ॾिनी। हिन कार्यक्रम के संगीत सां सजाइण वारा हुआ विजय वाधवा ऐं नेहा उदासी जी। उन्हनि जे गीतनि ते आयल सभी मेहमान झूमी पिया। हिन खबर ते नजर हुई परेश नागपाल जी।